ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। PPMPA मरहूम जाम मदद अली जे ईसारे सवाब लाइ बाबा मीना फ्लोर मिल टंडो आदम ते इफ्तार पार्टी रखी वई। मरहूम जाम मदद अली जे ईसारे सवाब लाइ थियल इफ्तार पार्टी में MPA जाम शबीर अली, जाम निज़ाम अली, जाम ज़हीर अली, जाम शहबाज अली, सैयद पप्पू शाह, सरदार चाकर खान मलूखानी, माशूक अली लिगारी, राणा नदीम राजपूत, मीर खान खोसो, सोबो खान बंबरो समेत अहम सियासी समाजी मानन शिरकत कई। उन दौरान PPMPA जाम शबीर अली ॻाल्हाईंदे चयो त जाम मदद अली ज़िले सांगल जे अवाम लाइ हिकु ख़िदमत जो नालो हो। असां संदसि छॼल अवामी ख़िदमत करण वारे मंशूर खे पूरो करण जी कोशिश करे रहिया आहियूं, छो जो असांजे ख़ानदान जो नालो ई अवामी ख़िदमत करणु आहे। जाम मदद अलीअ जे वफ़ात खे 2 साल गुज़रण बावजूद बि अॼु हू तक समेत ज़िले जे माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे ऐं अवामी ख़िदमत कंदड़ माण्हू कॾहिं बि मरणा न आहिनि। उन्हनि मां जाम मदद अली बि हिकु हो। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।